अस्सलाम वालेकुम दोस्तों। जीअं त पहिरियां हिकिड़ी पोस्ट रखी त हिकिड़ी नंढड़ी आहे असांजी भाइटी महविश मक़बूल जंहिंजी अॼु सालगिरह आहे ऐं उन नंढड़ी जी ख़्वाहिश हुई ऐं उनजो वालिद मक़बूल जो कि मुंहिंजो दोस्त आहे, भाउ आहे, ऐं उन नंढड़ी जी त उनजी बर्थडे जो जेको केक आहे, हिकिड़ो केक न आहे बल्कि हिते पहुचण वक़्तु ख़बर पिया त हे ॾिसो 3 केक आहिनि। त नंढड़ी जी ख़्वाहिश हुई त अंकल मुश्ताक सरकी जेको आहे असांजो केक अची कटे गॾु ऐं पोइ मां सालगिरह पंहिंजी सेलिब्रेट कंदुसि। मां अची ख़ुशि आहियां। ॿुधाए त महविश वटि असां मौजूदु आहियूं ऐं महविश सां गॾु हिते असांजा ॿिया घण घुरिया दोस्त बि मौजूदु आहिनि। गडाब जो ही इलाइक़ो आहे, हाजी साईं रखियो ॻोठु। तारुफ़ कराए मोहम्मद रफ़ीक जोखियो चेयरमैन यूसी शामुरीन। रफ़ीक जोखियो साहब आहे, चेयरमैन आहे तव्हांजो यूसी जो। साईं बादल रिंद साहब आहे। ही इलाइक़े जा मोज़िज़ीन हिते वेठा आहिनि, कुझु ठठे जा दोस्त बि आहिनि। हे तारुफ़ कराईंदा। मेहरबानी नबील अहमद रिंद फ्रॉम मीरपुर साकरो। मीर बाबुल खान रिंद फ्रॉम साकरो। रईस मुस्तफा चांडियो ज़िलो ठट्टो। मेहरबानी वहीद रिंद साकरो ठट्ठा। शफीक रहमान चांडियो फ्रॉम लाड़काना। और जुल्फ़कार लाशारी फ्रॉम मीरपुर साकरो ठट्टा। मेहरबानी हुसैन दीदार अली रिंद फ्रॉम मीरपुर साकरो। मुश्ताक अहमद बमरो फ्रॉम दड़ो डिस्ट्रिक्ट सिजावर। महबूब अली जोखियो। खालिद हुसैन जोखियो फ्रॉम गडाब। पांदी खान जोखियो ॻोठ रागोराम। अख्तर अली जोखियो गडाब। नसीर अहमद जोखियो गडाब। इस्माइल रिंद मीरपुर साकरो। ऐं ही जेको असांजो दोस्त इल्ताफ़ जोखियो, हिन जो तारुफ़ मां पाण कयां त ही महविश सॉरी मक़बूल जोखियो। इल्ताफ़ वरी असांजो यार आहे, हावी आहे असां ते। त ही मक़बूल जोखियो दोस्त आहे असांजो। ही महविश हाय कर, हीअं मथे कर, हीअं हाय कर सभिनी खे मथे कर सभिनीनि खे। वाह वाह वाह। हाणे गॾिजी केक कटूं था ऐं दोस्त ॿिया आया आहिनि असांजा। साईं जेको आहे सलीम साहब असांजो दोस्त। ज़मीर पहिरियों लाइट थो पए। त हाणे हिन जो महविश जो केक जेको आहे कटियो पिया। लाइट तो परे तो सभई लाइट तो हला लाइट तो अचो महविश अचो साईं अचो सभई गॾिजी। महविश अच बाबा वठेस मक़बूल तू केक कटाए। हैप्पी बर्थडे अदा ताली बजायो। आए खाराए महविश के भी सभई के। ओके ठीक है।